1964 ईस्वी जी आयल ॿोॾि में डिगड़ी शहर जे अक्सर इलाइक़नि में चेल खां बि मथे पाणी हो। बरसाति शाम 6 बजे खां शुरू थी ऐं ॿिए ॾींहुं सिज उभरण ताईं लगातार पवंदी रही। उन वक़्त में खाद खुराक मीरपुर ख़ास मां आई हुई, जेका आवाम तरफ़ां मोकिलियल हुई। बाक़ी सरकार त सिर्फ़ु कुझु माण्हुनि खे 50-50 रुपयनि जी इमदाद कई हुई। पाकिस्तान ठहण खां अॻु डिगड़ीअ में मेघवाड़ बिरादरीअ जा 20 खां 22 घर हुआ। डिगड़ी में मौजूदु वार्ड नंबर 1 में बखाई पाड़े जे लॻ कोलीअ बिरादरी जो वॾो पाड़ो हो, जेको आगाटो आबाद हो। मुखी खजूमल, जेको मुखी होतचंद जो वालिद हो, उनखे डिगड़ी में मजिस्ट्रेट पावर सज़ा ॾियण जा इख्तियार मिलियल हुआ। मुखी खजूमल जी उताक स्वामी खीमनाथ जे मंदर जे वेझो कामरेड मुस्तफ़ा रज़ा जे वालिद सरवर जी दुकान जे भर में ऐं मोटे इसहाक टायर वारे जे घर जे साम्हूं ख़ाली पियल प्लाट वटि हुई। सरवर जी दुकान जे पोयां उन सनी घिटीअ जे भर में मुखी खजूमल जो वॾो कपिड़े जो दुकान हो ऐं दुकान जे मथे मुखी वारनि जो घर हो, जंहिं में हिननि जी रिहाइश हुई। डिगड़ी शहर में जिलानी ऐं बाए खीमनाथ स्वामीअ जा मेला लॻंदा हुआ, जिन में यकू पहलवान, मोहम्मद हाशिम शीदी ऐं ॿिया मल विढ़ंदा हुआ। 1955 ईस्वीअ खां पहिरीं डिगड़ी में को पक्को रोड कोन हो। टंडो गुलाम अली रोड महाजर मस्जिद खां वठी चौक ताईं मिटीअ जी धूड़ पे उॾामंदी हुई। डिगड़ी शहर वारी चौक जी जामे मस्जिद जो बुनियाद राति जो 8 बजे रखियो वियो हो। मस्जिद जो कमु गोलनि जी रोशनी में कयो पिए वियो। 1954 ईस्वीअ खां अॻु मरहूम मीर हाजी मोहम्मद हयात ख़ान टालपुर हाजी नानो जी होटल ते सॼो ॾींहुं वेठो हूंदो हो, राति जो घर वेंदो हो। टंडो जान मोहम्मद रोड ते मौजूदा विर्क शॉपिंग सेंटर जी जाइ ते सेठ बसरमल वाणीअ जी राइस मिल ऐं फ्लोर मिल हुई। झामनदास ऐं खजूमल डिगड़ी में प्राइमरीअ जा उस्ताद हुआ। माखे मुबारक जे अॻूणी परचुन जी दुकान वटि, जिते हाणे अब्दुल रशीद जो कपिड़े जो दुकान आहे, उन जे भर में सिखनि जो गुरुद्वारो हो ऐं उत मौजूदु सुनारे जो दुकान उन गुरुद्वारे जो गेट हो। शिव मंदिर, जेको वॾे गोश्त मार्केट ऐं टेलीफोन एक्सचेंज वारे रोड जे भर में वाक़िए हो, उन जी सार संभाल महाराज वसंत कंदो हो। उन खां पोइ इहो शिव मंदिर संदन औलाद जी निगरानी में आयो। मिर्ज़ा जी माड़ीअ जे साम्हूं बि रामा पीर जो मंदिर हो। डिगड़ी शहर में वाटर सप्लाई कोन हुई, तॾहिं शहर जे घरनि में पखाल ज़रिए पाणी पहुचायो वेंदो हो। इहो कमु अक्कू खोसो, महरुद्दीन ऐं महंगो वग़ैरह कंदा हुआ। डिगड़ीअ में पहिरियों पंसार जो दुकान पेसो मल वाणीअ खोलियो हो ऐं डिगड़ीअ में आगाटी होटल हिकु वाणे जी हुई, जंहिं में चांहि जो कोप, आनो ऐं पोइ 2 आना मिलंदो हो।